नाज़रीन मौजूद आहियूं शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीर आबाद में गाला स्पोर्ट्स 2021 थी रहियो आहे। 3 ॾींहंनि वारो ही इवेंट आहे। हिन में यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंटनि पारां स्पोर्ट्स रखी वयूं आहिनि, मुख़्तलिफ़ गेमूं रखी वयूं आहिनि, जंहिंमें हितां ई जा शागिर्द जेके आहिनि पाण में हिसो वठंदा ऐं पाण में गेम खेलंदा। उन हवाले सां हितां जी इंतिज़ामिया, हितां जे वाइस चांसलर, हितां जे जेके स्टूडेंट आहिनि जंहिं गेमुनि में हिसो वरितो आहे, उन्हनि खां वठंदासीं संदन वीचार त हुननि जो छा चवणु आहे। डिस्कस थ्रू टग ऑफ वॉर रेस जा कॉम्पिटिशन्स आहिनि, 100 मीटर रेस आहे, स्पेशल क्रिकेट टीम आहे ऐं क्रिकेट टीम सां गॾु असांजी जेको आहे सो ITA तरफ़ां मेल फीमेल ॿई टीमूं आहिनि जेके हुन में पार्टिसिपेट कनि थियूं। छो जो स्पोर्ट्स वीक ऐं स्पोर्ट्स एक्टिविटीज़ इहे अहिड़ियूं कुझु एक्टिविटीज़ आहिनि जेके हिकिड़े स्टूडेंट्स खे अॻिते वधण जी जदोजहद खे जेको आहे सो मदद ॾींदियूं आहिनि। त कीअं असां पंहिंजे पाण खे अॻिते प्रूव कयूं, कीअं असां जेको आहे सो सक्सेस खे हासिलु कयूं। जेके थ्योरी में क्लासिस में पढ़े था अचनि जदोजहद कहिड़े नमूने कजे, महिनत कहिड़े नमूने कजे, ही ग्राउंड आहे जिते हू पंहिंजी जेको आहे सो महिनत कंदा ऐं पंहिंजी जेको आहे सो जदोजहद करे सघनि था। हर साल थींदा रहनि जीअं शागिर्द पंहिंजे पढ़ाई सां गॾोगॾु अहिड़ी एक्टिविटियूं जारी रखी सघनि। तंहिंजे करे आउं वरी बि शुक्रिया अदा कंदुसि असांजे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत अली ज़रबानी जो। थींदियूं रहनि जंहिंमें असांखे गेम्स वग़ैरह करण लाइ मिलंदियूं। स्पोर्ट्स वीक एटलीस्ट ईयर में हिकिड़ो या ॿ दफ़ा त थिए, जंहिंमें असांजी फिजिकल एक्टिविटीज़ थियूं थियनि, असांजी हेल्थ मेंटेन थी थिए। हम लोग ने बैडमिंटन में पार्टिसिपेट किया है जिसका नाम है IT फैल्कॉन्स, और हमारे पास गर्ल्स के काफ़ी सारे बैडमिंटन है, क्रिकेट है, टेबल टेनिस है, डिस्कस थ्रो है जिसमें गर्ल्स पार्टिसिपेट कर रही हैं। इते जेको आहे स्पोर्ट्स जेको आहे उहो फिजिकल हेल्थ लाइ भलो आहे। असां DC साहब असां अपॉर्चुनिटीज़ ॾे थो ऐं असां हिते 3 ॾींहं जेको एंजॉय कंदासीं। ऐं क्रिकेट आहे, स्पोर्ट्स आहे, टगा वारा ॿिया बि फैसिलिटी काफ़ी असांखे हिते। उसमें बिजनेस है, इकोनॉमिक्स है, स्टेटिस्टिक्स है और एजुकेशन IT और इंग्लिश। अच्छा, क्या समझते हैं आपकी टीम जो हिस्सा लिया है इसमें जीत सकती है? जी हाँ बिल्कुल, हम लोग रेडी हैं, हम ही जीतेंगे। कौन सी गेम खेल रहे हैं? मेरी टीम में सब जो गेम्स हैं वो परफॉर्म कर रही हैं। प्लेयर्स बहुत ज़्यादा एक्टिव हैं और एनर्जेटिक हैं। हमारी जो टीम में है वो टग ऑफ वॉर की प्लेयर्स हैं और रेली रेस की हैं और क्रिकेट की हैं और बैडमिंटन की हैं। हर साल जी हिन साल भी स्पोर्ट्स गाला शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में मल्हायो पियो वञे। हिन में असांजा 10 डिपार्टमेंट आहिनि जेके पार्टिसिपेट करे रहिया आहिनि, जंहिंमें इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, इंग्लिश, एजुकेशन, स्टेटिस्टिक्स, जेनेटिक्स एंड मॉलिकुलर बायोलॉजी, सिंधी डिपार्टमेंट, मीडिया स्टडीज़ डिपार्टमेंट ऐं उन खां अलावा हिते मुख़्तलिफ़ गेमूं जेको आहे उहे खेॾियूं पियूं वञनि, जंहिंमें टग ऑफ वॉर, क्रिकेट, जैवलिन थ्रो, डिस्कस थ्रो, 100 मीटर रेस ऐं ॿियूं बि नंढियूं वॾियूं जेके बि गेमूं आहिनि उहे शामिल आहिनि हिते। ही 3 ॾींहंनि जो स्पोर्ट्स गाला मल्हाइण जो मेन मक़सदु इहो आहे त हिकिड़ो त जेका कोरोना वारी सिचुएशन रही उन में ॿारनि खे का बि एक्स्ट्रा एक्टिविटीज़ न मिली सघियूं ऐं उन खां पोइ लगातार जेका उन्हनि जी पढ़ाई जूं सरगर्मियूं जारी हुयूं त उन्हनि खे हिकिड़ो ब्रेक ॾियण जे लाइ असां स्पोर्ट्स गाला जेको मुनक़िद कयो आहे। उन में असांजे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत ज़रबानी जा ॾाढो शुक्रगुज़ार आहियूं ऐं तव्हांजे चैनल धरती TV जा ॾाढो शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां हिते ॾाढी बहितरीन मीडिया कवरेज ॾिनी आहे असांखे। सर मैं यही कहना चाहूँगी कि गर्ल्स को आगे आना चाहिए और कुछ लड़कियाँ नहीं आती अपने पर्दे की वजह से, लेकिन मैं चाहती हूँ गर्ल्स आगे आए क्योंकि हमारे सिंध में गर्ल्स बहुत ही कम आ रही है और मैं तो कॉलेज लेवल पे भी फर्स्ट आ रही हूँ, अभी भी फर्स्ट। इंशाल्लाह मैं अपना बेस्ट दूंगी और मैं और गर्ल्स को भी कहूँगी कि वो भी आगे आए और वो भी मतलब गेम में पार्टिसिपेट करें। हाँ, ही जो इवेंट असांजो स्पोर्ट्स गाला 2021 है, इहो तक़रीबन हर साल जेको आहे सो असां सेलिब्रेट कंदा आहियूं स्पोर्ट्स इवेंट जे हवाले सां। ऐं हिन में तक़रीबन मेन कैंपस जा असांजा जेका 10 डिपार्टमेंट आहिनि उहे हिसो वठनि पिया। उन में बॉयज़ जूं टीमूं लॻनि, गर्ल्स जूं टीमूं लॻनि ऐं तक़रीबन 15 खां डिफरेंट गेम्स आहिनि। स्पोर्ट्स इवेंट अहिड़ियूं शयूं आहिनि जेके दुनिया जे क़ौमुनि खे खणंदियूं आहिनि ऐं आउं सम्झां थो त धरती TV जेको कमु करे पई सिहतमंद सरगर्मियुनि खे प्रमोट करण जे लाइ, उहो ई कमु जेको आहे हाणे यूनिवर्सिटियुनि ते थियणु घुरिजे। अहिड़े क़िस्म जूं सिहतमंद एक्टिविटीज़ थियणु घुरिजनि। असां पहिरियां कल्चर डे कयो ऐं हाणे इहे असांजी जेका स्पोर्ट्स एक्टिविटीज़ थियनि पियूं जेके तमामु घणी ज़रूरी आहिनि त जीअं असांजे नौजवान जेका यंग जनरेशन आहे उहा मेंटली ऐं फिज़िकली स्ट्रांग थिए। असांजा इवेंट्स जेका असां थींदा रहंदा आहिनि जेका स्पोर्ट्स जे हवाले सां जेका असांजो जेका नेशनल ऐं इंटरनेशनल लेवल ते जेका असांजो ॿियो इवेंट थिए पियो ऐं हींअर जेका असां लास्ट ईयर असां जेका असां कईसीं उहा HEC जे लेवल ते
टेबल टेनिस जेका असां बैडमिंटन गर्ल्स जी पाकिस्तान लेवल से कई जंहिंमें तक़रीबन 25 खां 26 जेका असां यूनिवर्सिटीज़ शामिल थियूं पाकिस्तान मां। ही असां जेका असां सिर्फ़ु क्लास लेवल ताईं पंहिंजे ॿारनि खे महदूद नथा रखणु चाहियूं, पर उन खां वधीक ॿार वठी करे प्लस असां पाकिस्तान लेवल ते ॿारनि खे ॾेखारणु चाहियूं त ॿिया ॿार ॿिया कीअं आहिनि, जो तव्हां पंहिंजे पाण खे अंडर एस्टिमेट न कयो त असां ॿियनि खां घटि आहियूं, तव्हां पंहिंजे पाण खे इहो फील कयो असां ॿियनि जहिड़ा आहियूं, ॿियनि खां वधीक आहियूं। नाज़रीन, शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद जे वाइस चांसलर हितां जी इंतज़ामिया हितां जे शागिर्दनि जा तव्हां वीचार ॿुधायो। हुननि चयो त सेहतमंद सरगर्मियूं तमामु लाज़मी आहिनि शागिर्दनि जे लाइ, छा छो त जेके कोविड जे हवाले सां काफ़ी साल जेके आहिनि ही स्पोर्ट्स जा इवेंट न थिया ऐं हाणे जेके आहिनि इहे सरगर्मियूं ॿीहर शुरू थियूं आहिनि ऐं असां भरपूर हिसो वठूं था। ऐं हितां जे शागिर्दाणियुनि इहो बि चयो त वधि खां वधि शागिर्दाणियूं जेके आहिनि जेके फीमेल आहिनि उन्हनि खे बि अॻियां अचणु घुरिजे। कैमरामैन आज़म अली भट्टी सां गॾु इम्तियाज़ कीरो, धरती टीवी, नवाबशाह।